माना था दोस्तों हिन वक्त जो किताब तारुफ़ कराने के हवाले से मुझे हथन में है उन किताब जो नालो है मेहंदी लहण खां अॻु में। मेहंदी लहण खां अॻु में किताब सिंधी ॿोली के नाले वारे लेखक तमाम खूबसूरत शायर कहानीकार नावल निगार और ड्रामा निगार मोहतरम साईं मोहम्मद अली पठान साहब जो किताब है। इन किताब जो बैक टाइटल मोहतरम साईं बदर अबड़े साहब लिखियो है। इन खां अलावा इन किताब के अंदर ये किताब जो 2016 सन में छपियल है माए पब्लिकेशन सखर पारां छपायो वियो है। इन किताब की अर्पणा है सगे भाउ जड़े दोस्त अनवर अबड़े के नाले जंहिंजो प्यार मूंखे समुंड जेॾो वसी करे छॾींदो आहे ऐं रुसामो पेरनि हेठां धरती खिसकाए छॾींदो आहे। हिन किताब जे अंदर मोहम्मद अली पठान ऐं मेहंदी लहण खां अॻु में बदर अबड़े साहब जो लेख शामिल है। उन खां अलावा तन्हाई जी ऊंधाई यादुनि जी चांडराण मोहतरम साईं मदद अली सिंधी साहब जन जो तासुर शामिल है। इन किताब जो जो महाग है वो लेखक ऐं संदसि कहानियूं मुझे नज़र में मोहतरम साईं बादल जमाली साहब जन जो हिन में महाग शामिल है। वो महाग पिण पढ़ण वटां है तमाम करायतो महाग है। पब्लिशर नोट ऐं सुञाणप यानी मोहम्मद अली पठान साहब जो जो बेसिक प्रोफाइल है वो इन किताब में शामिल है। इन किताब के अंदर जेके तमाम अहम ऐं दिलचस्प कहानियूं आहिनि पढ़ण सां ताल्लुक़ रखंदड़ उहे कहानियूं आहिनि। उन में ओलड़ो तीली बारे वक्त ॾिसां थो वण मुंहिंजो दोस्त सतो नंबर गोए ऐं मैदान ओछंगारूं नई माउ ॻोल्हा टियों वॻो ताज़ी क़बर हसरत फ़ाइज़ पोइ मां कारा कपिड़ा न पाईंदुसि अकले कुल आख़िरी वेगन मेहंदी लहण खां अॻु में मञता क़ीमत रुगो 4 रुपया हिकु गॾह जो मौत वारदात कतार बोछण शान वेगा पुट ख़ामोशी जी ऊंदहि मार त मतारो थियईं। हिन किताब के अंदर ही जेके कहानियूं आहिनि उहे असांजे सिंधी समाज ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी सां ताल्लुक़ रखंदड़ उहे कहानियूं आहिनि। मौज़ूअनि खे तमामु घटि छुयो वियो आहे। मोहम्मद अली पठान साहब पंहिंजे कलम के नोक ते आणे उन्हनि खे अमर बणाए छॾियो आहे। जिन किरदारनि जो हिन कहानी किताब में ज़िक्र आहे यकीनन उहे किरदार असां ऐं तव्हांजे आसपास घुमंदड़ फिरंदड़ किरदार आहिनि। ही हिकिड़ो तमामु अहम ऐं कराइतो किताब आहे। सिंधी कहानी पढ़ंदड़ यकीनन हिन किताब खे हीअं सां हंडाईंदा। ही किताब तव्हांजे लाइब्रेरी जी सूंह यकीनन वधाईंदो।